और ख़बर शामिल करी थी सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोराई वेलफेयर इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन के अॻुवाण मोहम्मद तारिक महमूद मोराई चयो आहे त इंशाअल्लाह जेको मिशन ग़रीबनि ऐं मिसकिन जी भलाई जे लाइ खंयो आहे उहो ख़्वाब जल्द पाए तकमील ताईं पहुचायो वेंदो। मोहम्मद तारिक मोराई वधीक चयो हिन वक़्तु मुल्क ख़ासि करे सिंध जे शहरनि गुलशन हदीद ऐं मोरो समेत ॿियनि शहरनि में गर्मीअ जी शदीद में इज़ाफ़ो अची चुको आहे, जंहिंखे घटाइण लाइ शजरकारी मुहिम गुलशन हदीद में हलाई वई आहे, जंहिंमें कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पिण ॿूटा लॻाया पिया वञनि। उन खां अलावा हैदराबाद, नवाबशाही, मोरो समेत सिंध जे ॿियनि शहरनि में पिण ॿूटा लॻाया विया आहिनि, जंहिंजे करे ईंदड़ साल गर्मीअ में इहे ॿूटा वण थी असांखे वॾो फ़ाइदो ॾींदा। मोहम्मद तारिक मोराई वधीक चयो त इंशाअल्लाह ताला असां वधीक अवाम जी भलाई मनसूबा जोड़िया विया आहिनि, जंहिंमें ग़रीब औरतुनि में सिलाई मशीनूं विरायूं वेंदियूं। उन खां अलावा बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार सां लॻायो वेंदो। मोहम्मद तारिक मोराई वधीक चयो त असांजे मिशन में केतिरियूं ई मुश्किलात ईंदियूं, पर उन्हनि जो मुड़सीअ सां मुक़ाबिलो कंदासीं। असां कंहिंजे ख़िलाफ़ न आहियूं। असांजो जेको मिशन आहे उहो सिर्फ़ु ग़रीबनि बेसहारा माण्हुनि खे सहारो ॾियणु आहे। मोहम्मद तारिक मोराई वधीक चयो त मां ऐं मुंहिंजी टीम इंशाअल्लाह ताला गुलशन हदीद ऐं मोरो में असां ज़बरदस्त कमु करे ॾेखारींदासीं। जेको मिशन खयों आहे उन में पूरा लहंदासीं। मोहम्मद तारिक मोराई वधीक चयो त रबिल अवल में ईद मिलादुल नबी जो हिकु शानदार प्रोग्राम रिथियो आहे, जेको जल्द गुलशन हदीद में करायो वेंदो।